नाज़रीन, खानपुर में टाउन मुलाज़मन के पघारूं जारी न थी सघियूं। कम छॾ हड़ताल सबब समूरो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो, जंहिं सबब रहवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां पेश आहे रहीम लाड़िक जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, शिकारपुर ज़िले के खानपुर शहर जो तालुके हेडक्वार्टर की हैसियत रखे तो, पर बड़ी बदकिस्मती है जो इन शहर के हर दौर में नज़रअंदाज किया वियो है। खानपुर शहर जो तारीख़ी शहर होंदे भी गंदगी और गंदे पानी के तलाउ में है। खानपुर शहर में जो टाउन कमेटी है, टाउन कमेटी के मुलाजमन के पघारूं न मिलण सबब अज 7 ॾींहं भी जो उन्हनि जो कम छॾ हड़ताल है। इन वक्त नाज़रीन के ॾेखारियूं पिया तो खानपुर शहर जो मेन जो बैंक रोड है, ज़राई बैंक रोड, यूबीएल बैंक रोड, जो गंदे पानी के लिपेट में है और दुकानन में पानी दाखिल थी रहो है, घर में दाखिल थी रहो है। पर अफसोस यो है जो इंतज़ामिया इन वक्त ताईं खामोश तमाशो बनियल है। असां शहरन को पुछंदासीं तो इन पानी बीहण जो सबब छा है। सजी इंतज़ामिया मरी वही है, न को टाउन ऑफिसर है, न को डीसी है, न को कोई है, कोई भी इन जे लाइ तैयार ना है तो इन शहर की सफाई थे। सजो गंद लगो पियो है शहर में, गोडे जितरो पानी बीठो है, कोई पुछण वारो ना है, न को ॾिसण वारो है। पानी हफ्तो थियो है ते दुकान जो मतलब सामो पानी बीठो लगो पियो है, कोई इंतजामिया कोई ज़ाहिर ना है, कोई एमपी को ज़ाहिर ना। उन टाइम वोट वठी वञनि था, को कम ही नथा कनि। पानी बीठो है, गरीबन जो पगार बंद लगा पिया आहिनि। मेहरबानी करे उन्हनि जो पगार ॾियनि, पानी के बंद करायनि। जो पानी जो कारोबार सजो टुप्पा बंद लगो पियो आहे, हाणे हीउ मथों बीठो आहे। मेहरबानी अपील इहो आहे त पानी बंद कराइनि। नालियुनि जो पानी आहे, माना को माण्हू निमाज़ी को परे हेॾो टप ही नथो सघे, रस्तो ही ना आहे टपण जो। सफ़ा ग्राहक नथो अचे, को दुकाननि ते चढ़े ही नथो, थियो त हेॾे पानी आहे सॼो। ग्राहक अॻियों बसि हुतां वठी हलिया था वञनि, जेके पंहिंजो सौदो बौदो वठनि था। हेॾे असांजे त को ग्राहक ही नथो अचे। मुतालबो आहे त महिरबानी करे हे रोड सफ़ा कराइनि। मैंने इस्तीफ़ा ॾिना, ॿिया त माण्हू आहिनि। असां ख़ासि इम्तियाज़ साहब चऊं था, तूं महिरबानी कर, एमपी भी आहे हितां जो, तूं महिरबानी करे पघारूं वठी ॾे। सॼो शहर किन लॻो पियो आहे, ॿिया नथा कनि, तूं त कर न। ॿिया बि आहिनि, टीम आहे, डीसी आहे, एसडी आहे। असां ख़ासि इम्तियाज़ साहब चऊं था, तूं बि हितां चूंडियल नुमाइंदो आहे। नाज़रीन, खानपुर के दुकानदारनि शहरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवण हो त गुज़िरियल 1 हफ़्ते खां टाउन कमेटी के मुलाज़मन के पघारूं न मिलण सबब जेको आहे कम छॾ हड़ताल जारी है। उन सां गॾोगॾु खानपुर शहर में सफ़ाई अमलो कम न करण सबब नालियुनि जो गंदो पानी जेको आहे दुकाननि ऐं घरनि में काए पियो आहे। ऐं असां बार बार शिकायतूं कयूं आहिनि, मगर इंतज़ामिया हिन वक्त ताईं पानी निकाल कराए न आहे सघी। कैमरामैन अली मुर्तज़ा नक़वी सां गॾु रहीम लाड़िक, मेहरान टीवी खानपुर।